मूंखे त तूं हर शइ खां वधीक प्यारी लॻंदी आहे। मोहबत जा 7 दरिया आहिनि तुंहिंजे सूंहं में। ऐं काथे हीअ मामूली बकरा मासा त इहो त तुंहिंजी अखियुनि जो कमाल आहे। अस्सलामुअलैकुम नाज़रीन। सोप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ क़िस्त में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मंठार ऐं मल्हार पाण में हिकु कुण थींदा। छो जो गुज़िरियल क़िस्त में अव्हां ॾिठो हो त मल्हार ऐं मंठार जे विच में झेड़ो थियो जेल अंदरि ऐं पुलिस वारनि मतिलबु त उन्हनि खे मतिलबु त अलॻि करे रखियो आहे जेल में। ऐं अॻिते हली अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त मल्हार तमामु जल्द जेल मां आज़ादु थींदो, छो जो उनखे अलावारायो वॾेरो मतिलबु त उनखे जेल मां आज़ादु कराईंदो ऐं उनखे इस्तेमालु करे मतिलबु त पाण सां गॾु कंदो ऐं उनखे इस्तेमालु करे मतिलबु त बालाज खान ख़िलाफ़ु कंदो ऐं बालाज खान खे माराईंदो उनजे हथां। मतिलबु त हू बि कॾहिं बि मल्हार बि बालाज खान खे बख़्श कोन कंदो, छो जो मल्हार पहिरियां ई बालाज खान जे मथां सड़ंदो हो ऐं ईंदड़ क़िस्तनि में अव्हांखे ॾिसण वटां इहो बि मिलंदो त उनजे मथां हमिलो बि कंदो। पर भाग भला बालाज खान जा जो बालाज खान बची वेंदो। मतिलबु त ईंदड़ क़िस्त में तमामु ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे ऐं होॾा वरी मंठार बि मतिलबु त हद खां वधीक हाणे रैस बालाज खान खां नफ़रत कंदो। मतिलबु त रैस बालाज खान उनजी हिमायत कोन कई, मतिलबु त उनखे जेल हवाले कयो। मतिलबु त हाणे हू कॾहिं बि बालाज खान जी वंगार कोन वहंदो ऐं ईंदड़ क़िस्तनि में अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त कमीणो बालाज खान राबेल वेचारी खे बि अगवा कराईंदो ऐं उन वेचारी खे पंहिंजे कैद में रखंदो। उमेद आहे त हिन अहिड़ो वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।